अस्सलाम वालेकुम नाज़रीन, साहिल न्यूज़ सां गॾु आऊं सारंग सुमरो ऐं ॾिसी रहिया आहियो साहिल न्यूज़ टीवी वेब चैनल। ॻाढ़ो सिंध एजुकेशन फाउंडेशन के तावन सां ठटे ज़िले में हलंदड़ इंडस ब्राइट फ्यूचर स्कूल सिस्टम पारां अवाम के कोरोना वायरस बाबत आगाही मुहिम जे ॿिए ॾींहं ते ठट्टो घोड़ाबारी मीरपुर साकरो केटी बंदर तालुकनि जे 93 ॻोठनि में 230 रज़ाकारनि हिस्सो वरितो। उन ई मौक़े ते होटलनि मस्जिदनि समेत घर घर ताईं रज़ाकारनि कोरोना वायरस के नुक़सान अलामतनि ऐं हिफ़ाज़ती तदबीरनि मुतलक़ माण्हुनि खे आगाह करण सां गॾोगॾु हथ सां हिफ़ाज़ती मास्क जोड़ण ऐं सही तरीक़े सां हथ धोइण बाबति आगाही ॾिनी। मुहिम जे ॿिए ॾींहं ते ॻोठ इस्माइल कातियार, यूसुफ कातियार, अहमद सोलंगी, सुमार ख़ासकली, आरब ख़ासकली, मिस्री शाह, लाल मोहम्मद गंबो, रमज़ान मुर्गर, मूसा जत, लतीफ़ जत, रुस्तम पातणी, हमल मुर्गर, उस्मान कलमती, अली ओठार बचाए, मेमण महमूद मलाद, दिलावर चोलाणी, इस्माइल जूणेजो, अब्दुर्रहमान चन्ना, अहमद खान मियाण, अयूब रटो, उस्मान जलबाणी, उस्मान परियाड़ी, यामीन ख़ासकली, नबी बख्श पंवर, रशीद जोकियो, मेरी विलेज जो झिरक, साले जमारी, हसन तुर्क, भाई खान, नऊ रोड समेत मुख़्तलिफ़ ॻोठ आगाही मुहिम हलाई वई। उन ई मौक़े ते इंडस ब्राइट फ्यूचर स्कूल सिस्टम के डायरेक्टर इम्तियाज़ समूह ॿुधायो त असांजी मुहिम सुभाणे बि जारी रहंदी। पहिरीं असांजा 150 ॻोठ टारगेट में हुआ, पर फील्ड में वञण खां पोइ ज़रूरत खे महसूस कंदे मुहिम में असां 63 ॻोठ वधीक शामिल कया आहिनि। रिपोर्टर कादर उस्मान खलीवो।